सुद समा बाबत वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो सस्ते गैस से आदि माण्हुनि खे आदतूं मिटाइण पवंदियूं। मुल्क अंदर कुछ वरीहे में गैस अणलप थी वेंदो। वफाकी काबिना जे इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त वोटिंग मशीन जो मामलो 2012 में पीपीजी हुकूमत उथारियो। 2016 में नवाज शरीफ हुकूमत में भी वोटिंग मशीन ते फैस थियो। हुन चयो त इलेक्शन कमीशन के ईवीएम फराहम करण लाइ तैयार आहिनि। ईवीएम 4000 मशीन्स को वॾो मसइलो नाहे। जीअं इलेक्शन कमीशन टेंडर करायो मशीन अची वेंदी। फवाद चौधरी चयो त आलमी मार्केट में तेल जा अघ एतिरो नाहिनि घटिया जो हिते बसर पवनि। हू दुआ कनि था त तेल जा अघ वधीक घटि थियनि। संदसि चवणु हो त हर साल गैस 9 सैकड़ो घटि थी रही आहे। कुछ सालनि में गैस न रहंदी। सुद समा वारे वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो त काबिना जे इजलास में गवादर जे मामले ते बि ॻाल्हि ॿोल थी। वफाकी वज़ीर असद उमर ऐं ज़ुबैदा जलाल गवादर वेंदा ऐं रिपोर्ट वज़ीर आज़म खे पेश कंदा। हुन चयो त पाकिस्तान खिते में अञा बि सस्तो मुल्क आहे। सब्जी जा अघ घटिया आहिनि। गैस ऐं भाण ते सब्सिडी ॾिनी पई वञे। सुद समा वारे वफाकी वज़ीर फवाद चौधरी चयो त सिंध में खीर खंड ऐं अटे जो अघ घटि थींदे नज़र न पियो अचे। आवाम महांगो अटो ऐं खंड ख़रीद करण ते मजबूर आहिनि।